मीरपुर साकरो लगे ॻोठ गुलाम हुसैन भड़जे इन जदीद दौर में भी बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। ॻोठाणनि मामा अनवर भड़जे, अकरम भड़जे, नज़ीर भड़जे, अल्लाह रखियो भड़जे, वसीम भड़जे, सालिया भड़जे, कयूम भड़जे, बशीर भड़जे, अज़ीज़ भड़जे समेत ॿियनि चयो त असांजे ॻोठ जे स्कूल जो हाल इंतहाई ख़राब आहे। स्कूल खंडर बणिजी चुको आहे। काफ़ी भेरा इंतज़ामिया आहे लाॻापियल इदारनि खे शिकायतूं कयूं आहिनि, पर इंतज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। नतीजे तौर ॻोठ जा मासूम ॿार खुलियल आसमान हेठि वेही तालीम हासिल करे रहिया आहिनि। उहा समाज लाइ वॾी शर्म जी ॻाल्हि आहे। हर इलेक्शन में वॾा वाइदा करे वोट वठण खां पोइ 5 सालनि लाइ लापता थी वञनि था। वाइदा फ़क़ति कौलनि ताईं महदूद, अमली तौर ते का बि बहितरी न थी सघी। हिन सूरतहाल सबबि ॻोठाणा मायूस आहिनि ऐं तरक़ी जी रोशनी खां परे आहिनि। स्कूल जी हालत इंतहाई ख़राब। स्कूल जी बिल्डिंग कंहिं बि वक़्तु धमाके सां किरी सघे थी। तइलीमी माहौल मौजूदु नाहे। सिहत जी सहूलियत जी खोट, ॿारनि ऐं वॾी उमिरि वारनि लाइ ख़तरनाक सूरतहाल, सरकारी इदारनि जी लापरवाही ऐं वाइदनि जी नाकामी। ॻोठ गुलाम हुसैन भड़जे में बुनियादी सहूलियतुनि जी खोट ॻोठाणनि जी ज़िंदगी खे इंतहाई मुतासिर करे रही आहे। तइलीम खां महरूम ॿार ॻोठाणनि तइलीम सां लाॻापियल इदारनि ज़िले ठठे जे इंतज़ामिया ऐं सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे त ॻोठ गुलाम हुसैन भड़जे जे स्कूल जी इमारत जो कमु कराए ॾिनो वञे त जीअं ॻोठनि जा मासूम गुलनि जहिड़ा ॿार सोन जहिड़ी तइलीम कराए पंहिंजो मुस्तक़बिल सवारे पंहिंजी प्यारे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन करे सघनि। Quando é dele? Quando é?